भी मीनारे पाकिस्तान ते उहे लिखिया विया आहिनि जंहिंजे अंदर वाज़े तौर ते चयो वियो हुयो कौमुनि खे हुकूक ॾींदासीं, कौमुनि जी ख़ुददारी खे क़बूल कंदासीं, वफ़ाक़ सिर्फ़ अलामत हूंदो। लेकिन अॼु सिंध जे हुकूक ते धाड़ो लॻे थो पियो। सिंध जा मैदनी वसाइल सिंध मां गैस निकिरे थी पई पाइपनि जे ज़रिए उन जी सफ़ाई जे बहाने सां तूं उन्हनि खे इस्लामाबाद ताईं खणी वञे थो पियो, तूं पंजाब जे हर शहर ताईं पहुचाए थो पियो। लेकिन पाकिस्तान जे अंदर 70% रेवेन्यू ॾियण हिन सिंध जी धरती आहे। ॿुधी छॾिजां, सिर्फ़ कराची जो लालू खेत, सिर्फ़ कराची जो 10 नंबर लालू खेत करीमाबाद जी जेका टैक्स आहे आउं कोन थो चवां, तुंहिंजे टैक्स जो इदारो चवे थो पियो त लालू खेत 10 नंबर जी जेका टैक्स आहे उहा पूरी रावलपिंडी ऐं लाहौर जी टैक्स खां मथे आहे। जॾहिं मुंहिंजी धरती तोखे एतिरी टैक्स ॾिए थी पई त उन जे बदिले में तूं पाणी सिंध जो बंदि करे थो पियो, तूं सिंध जी गैस खे बंदि करे थो पियो, सिंध जो रोज़गार हर आए ॾींहं ते सिंध जो नौजवान सिंधु दरिया में टपो ॾिए थो पियो, फाई ॾिए थो पियो पाण खे। आख़िरकार छा सबबु आहे जो उमरकोट जी प्रेस क्लब जे अॻियां सिंधी माउ पंहिंजे बचनि खे खणी करे खपाइण जा होका ॾिए थी पई, तोखे गैरत नथी अचे पई जेका तो मीनारे पाकिस्तान सां असां सां वाइदो करे ऐं पाकिस्तान में तो सिंध खे शामिल करे छॾियो हुयो। तोखे यादि हुजणु घुरिजे कंहिं बि पाकिस्तान जे कंहिं बि सूबे जी असेंबली हिन हिंदुस्तान जी कंहिं सूबे जी असेंबली पाकिस्तान जी करारदाद पास न कई। GM सैयद सिंध जी असेंबली मां बतौर स्पीकर पाकिस्तान जी करारदाद पास करे थो पियो। तू अॼु पाकिस्तान में हिन सिंध खे इहा सज़ा ॾिए थो पियो जो सभ खां पहिरियां करारदाद असां पास कई आहे। अॼु तूं सिंध जा हुकूक तलफ़ करे थो पियो। मूंखे ॿुधा, जेकॾहिं कुवैत ऐं कतर मां सिर्फ़ तेल निकिरे थो पियो त उहो खुशहाल आहे, जेकॾहिं सऊदी अरब जे कारे जबलनि मां रुगो तेल निकिरे थो पियो त उहा सऊदी अरब पूरी दुनिया के खाराई थी पई। लेकिन छा सबबु आहे जो सिंध जी धरती सिर्फ़ बदीन ज़िले जे अंदर 100 खूह जा 100 गैस जा ऐं तेल जा खूह आहिनि। अॼु उन सिंध धरतीअ जी अम्मा, अॼु उन सिंध धरतीअ जो उहो ज़िलो बदीन रोज़ाना हज़ारनि जे तादाद में समुंड गिरकाईंदो वञे थो पियो। 30 लख एकड़ बदीन ठठे जा समुंड खाई चुको आहे, खारो थी वियो आहे इलाइक़ो। लेकिन तोखे परवाह कान्हे का। आख़िरकार हीअ क़ौम बग़ावत ते न ईंदी त छा ईंदी? तुंहिंजे लाख बूटनि ऐं तुंहिंजे बेल्ट जे ज़रिए हिन क़ौम खे आख़िरकार तूं केतिरो हलाईंदे? पंहिंजे हथ ठोके कौम परस्तनि खे अॻियां करे सिंध जे अंदरि भत्ताखोरियूं करे ऐं उन्हनि खां अहिड़े क़िस्म जा नारा हणी करे क़ौमी हुकूक जी तूं हक़ अदाई नथो करे सघे पियो। अॼु तोखे असां ही सादा लोह माण्हू तोखे ॾींहं जा तारा ॾेखारींदा त हुकूक कीअं वठिबा आहिनि।